ठट्टे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर तिलवाणी। पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट ठट्टे तरफ़ां चेयरमैन ठट्टा सैयद इल्ताफ़ हुसैन शाह शिराज़ी जी अॻुवाणी में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो मल्हायो वियो। तफ़सील मूजिबि 5 फ़रवरी योम कश्मीर जे हवाले सां पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट ठट्टे जे चेयरमैन सैयद अल्ताफ़ शाह शिराज़ी ऐं ॿियनि रैली में वॾे अंग में शिरकत कई। शाही बाज़ार ठट्टे खां मेन नेशनल ते पहुती, जिते सैयद अल्ताफ़ शाह शिराज़ी रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदि इरादियत जे हुसूल लाइ जारी जिदोजहद में असां हमेशह पंहिंजे कश्मीरी भाउरनि सां गॾु आहियूं। 9 नवंबर 1947 ते हिंदुस्तान पंहिंजे फ़ौजी ताक़त ज़रिए कब्ज़ो कयो, जेको अञा ताईं जारी आहे। उन खां पोइ भारतीय फोर्सिस ऐं इंतहा पसंद भारतीय हुक्मराननि ज़ुल्म जी दास्तान रक़म करे छॾी, जेका इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे, जॾहिं त कश्मीरी भाउरनि खे संदनि जाइद हक़नि खां महरूम कयो वियो। पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जे चेयरमैन सैयद अल्ताफ़ हुसैन शाह शिराज़ी वधीक चयो आहे त अॼोके ॾींहं खे असां मुस्लमाननि ऐं पाकिस्तानी अवाम जे हैसियत में कारे ॾींहं तौरु मल्हायो पियो वञे। कश्मीर में भारतीय जारियत आलमी कानून जी भञकड़ी आहे। असां सभिनी खे कश्मीर जे मसइले खे आलमी सतह ते उजागर करणु घुरिजे।